झूलेलाल। असी सिंधी नंबर 1 यूट्यूब चैनल ते मां पायल बारवानी तव्हां सभिनी सिंधियुनि जो दिलि सां स्वागत थी कयां ऐं हमेशह कंदी रहंदसि, छो त तव्हां सभिनी खे हमेशह मां शाबाशी ॾींदी आहियां कि तव्हां मुंहिंजा हेतिरा वॾा वीडियोस पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾेई ॾिसंदा आहियो, ॿुधंदा आहियो। अॼु हिन इंटरव्यू में असां सां गॾु हिकु अहिड़ी सिंधी शख़्सियत मुलाक़ात कंदी जंहिंजो नालो ॿुधी करे ई तव्हां घर वेठे तालियूं ज़रूरु वॼाईंदा। अॼु असांजे विच में हिकिड़ी अहिड़ी फेमस पर्सनैलिटी डॉक्टर हीरू चक्रवर्ती, उनखे हर सिंधी सुञाणे थो। त अचो ज़ोरदार तालियुनि सां स्वागत कयूं था असीं पंहिंजी दीदी हीरू चक्रवर्ती सां। तव्हांजो मां स्वागत थी कयां दीदी, ऐं जेतिरो तव्हांजो स्वागत कयूं ओतिरो घटि आहे। घणी असांजूं सिंधियूं भेनरूं आहिनि तव्हां वटि त ईंदियूं ई आहिनि को प्रॉब्लम खणी करे। सभ खां पहिरियों असीं डॉक्टरीअ जे पेशे खे थोरो साइड रखी अगरि सिंधी भाषा जे बारे में ॻाल्हायूं त मूंखे ख़बर पवंदी कि तव्हांजे घर में हिन वक़्तु छा तव्हांजा ॿार सिंधी ॻाल्हाईंदा आहिनि? सम्झी सघंदा आहिनि, ॻाल्हाए कोन सघंदा, ॻाल्हाए कोन थोरो थोरो। अच्छा, घणो कोन, घणो। छो जो हिकिड़ो थींदो आहे न, माहौल बि त खपे। त सॼो बंगाली, बंगाली बिकॉज़ तव्हां आहियो सिंधी, जनम वरितो सिंधी कुटुंब में पर शादी कयव बंगाली। काई ॻाल्हि कोन्हे, तव्हां ॾाढा ख़ुशि नसीबु आहियो कि तव्हां भली बंगाली फैमिली में आहियो पर अॼु तव्हां जे मक़ाम ते आहियो, असां सिंधियुनि जे लाइ ॾाढी प्राउड जी ॻाल्हि आहे। तव्हांजे घोट राजा जो नालो? डॉक्टर श्यामल कांति चक्रवर्ती। अच्छा, त हू बि डॉक्टर आहे? बि डॉक्टर। त उन कहिड़े मन से कहिड़ी फील्ड में? ऑप्थेल्मोलॉजी, अखियुनि जो। अखियुनि जो डॉक्टर आहे। अच्छा, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। त ॿ डॉक्टर हिकु घर में। हिकु। त इहो बि चवणु चाहींदसि कि तव्हांजा ॿार छा कंदा आहिनि? मुंहिंजो वॾो पुटु एडवोकेट ऐं मुंहिंजो नंढो पुटु बिज़नेस, ऐं हुन शादी बि सिंधी सां कई। अच्छा, तव्हांजे नंढे पुटु सिंधीअ सां शादी कई, त पोइ बसि साॻी ॻाल्हि आहे। चवंदा आहिनि न, कुटुंब असांजी सिंधी कुटुंब मां हिकु धीअ वई पर सिंधी कुटुंब मां हिकिड़ी धीअ असां वटि वापसि आई। त इहो ई चवणो आहे कि हाणे सिंधी भली तव्हांजे घर में नथा ॻाल्हाइनि पर तव्हांजी नुंहुं ॻाल्हाईंदी आहे कि न? उहा बि न, घणो कोन्हे, पर आहे कलकत्ते जी? न, हू सूरत जा आहिनि। सूरत जा आहिनि। पोइ हाणे अॼु तव्हां जॾहिं इंटरव्यू ॾेई वेंदा न त दीदी ज़रूरु पंहिंजे नुंहं खे चइजो भाई एटलीस्ट असां ॿई पाण में त सिंधी ॻाल्हायूं, बिकॉज़ सिंधी भाषा खे असीं अगरि थोरो क़ाइमु रखूं त असां सभिनी सिंधियुनि जे असीं सभु भुलिजी वेंदासीं, इहो सही ॻाल्हि आहे। त तव्हांजा जेके सेण आहिनि माना छोकिरीअ जा माउ पीउ, हू बि हिंदी न त इंग्लिश में ॻाल्हाईंदा आहिनि। कल मगर हुन खां मूं जॾहिं कुझु पुछियो तॾहिं चए हाणे मां तोसां रुॻो सिंधी में ई ॻाल्हाईंदसि। कंहिं तव्हांजी नुंहुं? न, मुंहिंजी सेण तव्हांखे चयो। त आख़िरकार हिन इंटरव्यू जे करे ई कुझु असांजी सिंधी भाषा हाणे ज़रूरु अॻियां वधंदी। तव्हांजे कुटुंब में बि असांजी सिंधी भाषा ज़रूरु ॻाल्हाई वेंदी। हिन वक़्तु तव्हां गायनेकोलॉजिस्ट आहियो, तव्हांजे साम्हूं घणेई अहिड़ियूं लेडीज़ अचनि थियूं, घणेई सिंधी लेडीज़ बि अचनि थियूं, त छा उन लेडीज़ सां तव्हां सिंधी में ॻाल्हाईंदा कि उहे बि अची तव्हां सां हिंदी या इंग्लिश ॻाल्हाईंदियूं आहिनि? पहिरें त हुननि खे चक्रवर्ती टाइटल ॾिसण सां सम्झ में कान ईंदो आहे, पर जॾहिं हुननि खे सुठ पवंदी आहे कि सिंधी आहे पोइ सिंधी में ॻाल्हाइणु शुरू कनि। ऐं घणे पाण में जॾहिं ॻाल्हाइनि जॾहिं मां जवाबु ॾियां तॾहिं हुननि खे सुठ पए कि हा हीअ सिंधी आहे। पुछंदा आहिनि त हीअ सिंधी आहियो? हा। त बसि त हाणे आहिस्ते आहिस्ते करे हाणे हिन वीडियो खां पोइ त घणेई लेडीज़ जेके बि अगरि तव्हां वटि ईंदियूं त तव्हां सां सिंधीअ में ज़रूरु ॻाल्हाईंदियूं ऐं तव्हां वादो करे वञो कि तव्हां सिंधीअ में ई ॻाल्हाईंदा। हा, मां सिंधी में ई ॻाल्हाईंदी। बसि इन खां मथे असांखे ॿियो छा खपे। त दीदी तव्हां जीअं चयो कि तव्हांजे घर में भली सिंधी हाणे घटि वधि ॻाल्हाई थी वञे, पर तव्हां कॾहिं सिंधी मेलनि में आया आहियो जेके सिंधी मेला हेतिरा लॻनि? गुरु नानक बर्थडे में हमेशह हर साल। अच्छा, हर साल ईंदा आहियो। इहो जेको हिते थींदो रामलीला मैदान ते हाणे वरी थींदो, वरी गॾिजंदासीं, तव्हां पंहिंजी नुंहं खे बि वठी ईंदव? मुंहिंजी नुंहुं बैंगलोर में रहंदी आहे। अच्छा, वॾी नुंहुं हिते रहंदी आहे। अच्छा, वो ईंदी।
वॾी नूंहं थी हा ओके त वॾी नूंहं छा करे एडवोकेट। अच्छा उहो बि एडवोकेट आहे ओके 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 ठीकु आहे बसि सभु पढ़ाई लिखाई सब हाँ खणी करे तव्हां ॾाढो पंहिंजे कुटुंब में एतिरो सुठो माहौल आहे तव्हांजी ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त हाणे दीदी हिकिड़ी वठूं था नंढड़ी ब्रेक ओके। जय झूलेलाल। हिन ब्रेक खां पोइ असीं वरी दीदी जन सां ॻाल्हाइण जो सिलसिलो शुरू करे रहिया आहियूं। दीदी तव्हां हिन वक़्तु घणनि ई हॉस्पिटल्स में वेंदा आहियो त उहे कहिड़ियूं हॉस्पिटल्स आहिनि जिते तव्हां वेंदा आहियो भागीरथी नेवटिया, जीडी हॉस्पिटल, दिलखुशा, रॉयड, पर नंढियूं नंढियूं जॻह कान्हे। अच्छा त उते तव्हां वेंदा आहियो बिकॉज़ घणेई बिल्कुलु तव्हांजो पंहिंजो ख़ुदि जो बि त हिकु चेंबर आहे चेंबर आहे लैंसडाउन रोड में। लैंसडाउन में कहिड़ो कहिड़ी 3 महिंद्रा रोड 3 महिंद्रा रोड जिते तव्हांजो पंहिंजो ख़ुदि जो चेंबर आहे मंडे टू फ्राइडे। मंडे टू फ्राइडे। हिन वक़्तु असां लेडीज़ में घणी बीमारियूं ॾिसी रहिया आहियूं घणी ख़ासि करके ब्रेस्ट कैंसर अहिड़ी का तव्हां रोशनी विझी सघो था कि हर लेडी सुजाॻी आणे कि आख़िर उहो छा आहे कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि इहे छो थो थिए पियो ऐं ज़ालुनि में इहे घणी फैलिजी वई आहे ॼण बीमारी बस ही तो शुरू खां जंहिंजे माइटनि खे हूंदो हो पोइ सूत पई कि माइटनि खां ॿारनि में थो अचे जेनेटिक प्रॉब्लम के वजह से। ब्रेस्ट कैंसर मोस्ट इम्पॉर्टेंट कैंसर, फिर सर्वाइकल कैंसर, फिर यूट्राइन कैंसर जी। पर ब्रेस्ट कैंसर और एनी कैंसर इन फैक्ट is for 5-6 reasons. 1, overweight. 2, unhealthy diet. No fruit, no vegetables. No proper time and no exercise. Smoking, alcohol. And for breast cancer and uterine cancer, above age of 35 जो oral pill खाइन था and जो menopausal symptoms में वरी हार्मोन थेरेपी वठनि था विदाउट सुपरविजन हिननि सभिनीनि खे थिए थो। ऐं सुझाव ही आहे कि हर छोकिरी खे एवरी लेडी खे जंहिंखे फैमिली हिस्ट्री ऑफ ब्रेस्ट कैंसर आहे उनखे आफ्टर एज ऑफ 50 हिकिड़ो मैमोग्राफी हिकिड़ो पैप्समियर इफ रिक्वायर्ड अल्ट्रासाउंड करणु मैंडेटरी आहे। ऐं ॿ जेनेटिक टेस्टिंग थींदा आहिनि BRCA1 BRCA2 ही बि अॼुकल्ह थिए थो तो पहिरें खां ही सुध थी पइजी वञे कि आई एम ससेप्टेबल तो हमको इसका प्रिकॉशन लेना। मूंखे हिन जो सुझाव पहिरें खां ही वठिणो आहे ही वठंदसि हर महीने पंहिंजो ब्रेस्ट एग्ज़ामिन कंदसि। ब्रेस्ट की एग्ज़ामिन कंदासीं। ब्रेस्ट हिकिड़ो गोल आहे उनखे 4 हिस्सा कंदा अपर लोअर त अपर एंड जॾहिं असीं कंदासीं हिननि सां कान अंगुरियुनि जे मुंहुं सां कान फ्लैट हिन सां असीं ही करे ब्रेस्ट खे पैल्पेट कंदासीं सेगमेंट वाइज अपर सेगमेंट लोअर सेगमेंट अगेन लोअर सेगमेंट अपर सेगमेंट दिस एवरी मंथ हर महीने असांखे पाण ॾिसणो आहे कुछ भी हुते स्वेलिंग थिए या उनजो चमड़ो थोरो रिट्रैक्ट थिए या निपल मां कुछ डिस्चार्ज थिए तो यकदम वञी डॉक्टर सां कंसल्ट करिणो पोइ डॉक्टर ॾिसी करे जो भी चवंदो एडवाइस कंदो जो भी इन्वेस्टिगेशन करना है वो लिखी ॾींदो बिकॉज आजकल हर कोई अवेयर पर अपने आप अपने पाण खे सुजाग रहणो पवंदो। हिकिड़ो ही ब्रेस्ट आहे ॿियो आहे सर्वाइकल कैंसर सिंस दिस इज सभिनी लाइ आहे हर छोकिरी खे फ्रॉम एज ऑफ 9 to 45 हिकिड़ो वैक्सीन ईंदो आहे बिकॉज हर कंहिंखे सुध आहे हाणे सर्वाइकल कैंसर हिकिड़ो वायरस खां थींदो आहे हाणे हुन वायरस जो वैक्सीन निकितो आहे त हुन वैक्सीन खे हर छोकिरी खे ॾियणु खपे हुन जा 2 डोज थींदा आहिनि
हिकिड़ो पोइ हिकिड़े महीने खां पोइ वरी 6 महीननि खां पोइ हर छोकिरी खे हिनखे ज़रूरु 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 वठणु, बिकॉज इंडिया में सभ खां वधीक आहे सर्वाइकल कैंसर। पहले ब्रेस्ट कैंसर, फिर सर्वाइकल कैंसर, फिर यूट्राइन कैंसर। यूट्राइन कैंसर और सर्वाइकल कैंसर में ब्लीडिंग, इरेगुलर ब्लीडिंग, वाइट डिस्चार्ज, बैड स्मेल, पोस्ट कॉइटल माने हस्बैंड खां पोइ मुलाक़ात खां पोइ थोरो रक्त ॾिसणु, ही सभु ॻाल्हियूं थियनि थियूं। त जॾहिं बि आउट ऑफ द वे कुझु बि ब्लीडिंग, इरेगुलर प्रॉब्लम या वाइट डिस्चार्ज या फाउल स्मेलिंग डिस्चार्ज, तुरंत पंहिंजे डॉक्टर खे कॉन्टेक्ट कयो ऐं हू ॾिसी करी बाक़ी जो टेस्ट करना आहिनि कंदा। पर वैक्सीन लाइ हर कंहिंखे ही वैक्सीन ॾियणु खपे। अच्छा, इहे जेका वैक्सीन तव्हां चई रहिया आहियो उनजो नालो? सर्वडिक्स और गार्डासिल। वैक्सीन नेम इज सर्वडिक्स एंड गार्डासिल। सर्वडिक्स इज ग्लैक्सो कंपनी का, गार्डासिल इज MD। अच्छा, बोथ आर गुड, बोथ आर वेरी गुड। ओके, एंड इट इज़ अ मस्ट। आज हर छोकिरी खे ॾियणु खपे। कुझु चवंदा आहिनि ॾाजो दियो कान दियो, पर हुनखे वैक्सीन ज़रूरु। अच्छा, त दीदी इहा जेका वैक्सीन तव्हां चई रहिया आहियो इहा हर स्टोर ते, मेडिकल स्टोर ते? न, उहो ॿुधायो। डॉक्टर वटि वञी तव्हांखे पेडियाट्रिशियन का गायनोकोलॉजिस्ट या ऑब्स्टेट्रिशियन कयो, उन्हनि वटि वञण सां अॼुकल्ह हर कोई रखे थो, बिकॉज अवेयरनेस त तमामु घणो थी पियो आहे, त हर को हाणे अचे पियो। एंड इवन जीअं पेडियाट्रिशियन वटि जॾहिं वञनि था वैक्सीन, मीज़ल्स, पोलियो ॾिसणु, हू बि उन्हनि खे ओॾीमहिल गाइड करे छॾींदा आहिनि कि 9 साल जी थींदी। अच्छा, अॼुकल्ह माना इहो तमामु ध्यानु हर को ॾिए। बिल्कुलु। त इहा जेका वैक्सीन आहे महांगी आहे कि? 4000 रुपए हिकिड़ी आहे। 4000 रुपए हिकिड़ी मिलंदी आहे। उहो त हाणे ॾिसो, हाणे जेको ज़रूरी आहे उहो त माण्हू ख़र्च एतिरो ख़र्च, बिल्कुलु बिल्कुलु, हिन में कुझु कान। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। इहो ॾाढो सुठो। स्लोली सम्झ में अचे थो, वैक्सीन कंट्रोल में अचण सां हिन जो बि अघु घटाईंदा। पर तव्हांखे लॻे थो कि हिन वक़्तु जंहिं सुईअ जो तव्हां नालो खणी रहिया वैक्सीन जो, तव्हांखे लॻे थो कि वाकई माण्हुनि में सुजागी आई आहे, माण्हू हणाइनि था? बिल्कुलु बिल्कुलु, ख़ुदि पाण अची पुछी हणाइनि था पिया नालो पंहिंजो चई करे। त इहो बि हिकिड़ी सुजागी आहे। असांजे देश में सर्वाइकल कैंसर खां एवरी डे 22,000 लेडीज मरी थियूं। अरे अनरिकॉर्डेड, बट दिस इज़ अ फैक्ट। हिन करे गवर्नमेंट ऑफ इंडिया तमामु घणो जागी उथियो आहे। अच्छा, ॿियो अहिड़ो का सुझाव ॾींदा जॾहिं का हाणे तव्हां डॉक्टर मुंहिंजे साम्हूं आहे त मां बि खुलेआम पुछी सघां थी कि जॾहिं का भेण पेट सां थिए थी, अहिड़ो कुझु सुजागी आणणु चाहियो था कि भई कहिड़े नमूने पाण खे थोरो संभाले करे हले कि ॿार बि स्वस्थ रहे, अहिड़ो कुझु सुझाव? सभिनी खां पहिरें मां ॿुधायां, प्रेगनेंसी या यम इज़ अ नॉर्मल फिनोमेन। जो अॼुकल्ह जा ॿार, हुननि जा माइट हुननि खे एबनॉर्मल करे छॾनि। पहिरें हर कंहिंखे नॉर्मल डिलीवरी थींदी, हाणे मुश्किल सां कंहिंखे नॉर्मल डिलीवरी थींदी। बिल्कुलु। छाजे वास्ते? हेतिरो घणो प्रेशर, ओल्ड माने थोड़ा उम्र में शादी कयल, खाधो पीतो सिस्टम या डिसिप्लिन ज़ीरो। हाँ सही आहे, तव्हां चओ तॾहिं त असीं सम्झंदा सभई। को एक्सरसाइज कान, हिकिड़ी जॻह वेहणो आहे, हिकिड़ी जॻह लैपटॉप, हिकिड़ो जॻह मोबाइल, हिकिड़ी जॻह हर कोई अचे पियो एडवाइस ॾे, खाए पियो। हाणे जे ॾिसनि था हिकिड़ो त एज, न त डायबिटीज, न त ब्लड प्रेशर। ही त अॼुकल्ह एवरी सेकेंड प्रेग्नेंट लेडी खे थिए। हाँ, अच्छा, माने सीडेंटरी लाइफस्टाइल हेतिरो वधीक वधी वियो आहे कि सच में हाणे डॉक्टरनि जे बि हथ में कुझु कान्हे। हू चई थकी था वञनि, पर माण्हू सम्झनि नथा, सुजाग नथा थियनि। सुजाग असुल कान था थियनि, उल्टो कुझु बि प्रॉब्लम थींदो, ही करो, हू कयो, हिते भर्ती कयो, हुते भर्ती कयो। बट
फिर भी ठीकु है, मां सम्झां थी भई कि अगरि इंसानु पाण सुजाॻ न थींदो त डॉक्टर कुझु बि चवंदा छा था करे सघूं। असांखे पंहिंजी सुजाॻी आणी आहे मेन। असीं पाण ई त सुजाॻ कान आहियूं, ॿियनि खे छा सुजाॻ कयूं। करेक्ट करेक्ट करेक्ट। डाइट और एक्सरसाइज तो ज़ीरो। त पोइ इहो ई आहे कि योगा जो महत्व बि घणो ई आहे, त तव्हां जे हिसाब सां योगा करनि जेके घणे हाँ आजकल तो जिते किथे प्रेगनेंसी योगा क्लास तो थियनि पिया। हाँ तो वञनि पिया, पर अलाए न छा था कनि। उहो ई त, पर खाली वेस्ट बंगाल में ऐसा मुंहिंजा डॉक्टर बि तव्हां ई हुआ। तव्हांखे यादि आहे कि न? मूंखे पको यादि आहे, मुंहिंजा ॿई ॿार, मां त तव्हांजी गाइडेंस में ई हुअसि। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं इहो आहे कि हिन वक़्तु जेको परसेंटेज आहे नॉर्मल डिलीवरी ऐं सीज़र जेकी थिए थी पई, वधीक कहिड़ी परसेंटेज के तरफ़ आहे? सीज़र। छोकिरियूं चयनि, हुननि जा माइट चयनि, हुननि जा हस्बैंड चयनि, सभु चयनि डॉक्टर आप प्लीज़। अच्छा, पोइ छो ईअं भला, छा आहे एक्चुअली में? व्हाट इज़ द रीज़न? डपु नंबर 1 डपु। नंबर 2 हुननि खे भई छा आहे कि हिक खां वधीक 2 ॿार त थियण वारा आहिनि ई कान। बिल्कुलु। त छाजे लाइ हू तकलीफ़ वठे? बाप। ॿियो नौकरी, हाँ, ॿियो सोशल प्रेशर, ॿियो बट नॉर्मल डिलीवरी अभी नहीं हो रहा है, नथी थिए। नथी। पर तव्हांजे सुझाव सां इहो आहे कि भई नॉर्मल थींदी त बेस्ट आहे, बेटर आहे। त ठीकु आहे, हाणे भेनरुनि खे इहो ई चइबो कि भई कोशिश कयो, कोशिश करियो, कोशिश कयो। कोशिश रुगो मुंहुं सां कान, शरीर सां करे। बिल्कुलु बिल्कुलु। त जेका अॼुकल्ह ॿियो बि ॾिठो वियो आहे कि असांजी जेके न्याणियूं आहिनि, पीरियड्स जा हेतिरा प्रॉब्लम्स, उन्हनि खे छा कजे? त अगरि वरी हुननि खे अगरि ख़्यालु करे ॾिसो, हाँ 8-9 साल ते हुननि जो महिनवारी शुरू थो थिए। अॼुकल्ह जे युग में इहो हली रहियो आहे। अच्छा, इसका हिन जे पुठियां कारण ही है कि इन्फ्लुएंस ऑफ मीडिया, ऑफ सोशल मीडिया, ऑफ टेलीविजन, ऑफ इलेक्ट्रॉनिक इज वेरी हाई। तो जो 80 ज़माने में 8 साल जे वक़्तु सुध बि कान पवंदी हुई कि महिनवारी छा थींदी आहे, माइटनि खे ॿुधाइणु पवंदो। हाणे त हू ई तव्हांखे ॿुधाए छॾे, हाँ, कि छा आहे कान्हे, हू ई सभु कुझु तव्हांखे ॿुधाए। हाँ, त उहा सुठी ॻाल्हि आहे न ॿुधाइणु। हाँ, बिल्कुलु सुठी ॻाल्हि आहे। हाँ, बट हुनजो नतीजो छा थियो? अर्ली मेच्योरिटी, माने जल्दी सां वॾा थी विया, ॿार जल्दी सां वॾा थी विया। ॿियो शुरू त थियनि था, पोइ वरी हू खाइण पीअण, नो एक्सरसाइज, सीडेंटरी लाइफ, वरी हुननि खां अॼुकल्ह वेरी कॉमन डिज़ीज़ है पॉलीसिस्टिक ओवेरियन सिंड्रोम। उनखे बि ॾिसो, हुनखे ई लॻियो पियो आहे। एंड मेन रीज़न उसका है लाइफस्टाइल। ट्रीटमेंट उसका सभिनी खां पहिरें ट्रीटमेंट आहे चेंज योर लाइफस्टाइल। बट उन्हनि लाइ बि माइट तयारु कान्हनि, खाली चवंदा दवा ॾियो, दवा ॾियो, दवा ॾियो। वरी ॾिसंदा हुननि खे PCOS आहे, वरी मुंहुं में पिंपल्स आहिनि, वरी चिन में वार आहे, तॾहिं बि हुननि खे चवंदा दवा ॾियो। हुनखे मां थोरो चेंज कयां, वठी वञा एक्सरसाइज करण, या वठी हुनखे कुझु करायां। मेन हाणे छाजे वास्ते हेतिरो घणो प्रेशर आहे न, हिनखे पढ़णो आहे, हिनखे परफॉर्म करिणो आहे, हिनखे ही ठाहिणो आहे, हुनखे हू ठाहिणो आहे, करी न ॿारनि जो मथो सभिनी ख़राबु करे छॾियो, सॼो बिगाड़ी छॾियो। हू बि सोचनि था कि मूंखे बसि खाइणो आहे, पढ़णो आहे, खाइणो आहे, पढ़णो आहे, हुनखां सवाइ ॿियो बि कुझु ॻाल्हियूं आहिनि जेके घणेई तव्हां नथा चवणु चाहियो। ठीकु आहे, मां सम्झी वियसि कि पहिरियों त ॿारनि खे ख़बर ई कोन हूंदी हुई कि महावारी छा आहे, पर हाणे त 8-9 साल में ख़बर थी पइजी वई। त पर जेको जल्दी थी वञे उनजो माना तव्हांजे हिसाब सां आहे कि लाइफ स्टाइल, एनवायरनमेंट। अच्छा, हिकिड़ो
एज थींदो न, पहले टीनेज चवंदासीं, टीनेजर्स 14। यस हाणे टीनेज किथे आहे, हाणे त 8-9 साल में तो वॾा ई थी विया आहिनि। सही आहे बिल्कुलु। हाणे त उहे ई वॾा थी विया आहिनि। पर किथे किथे दीदी चवंदा आहिनि न कि भाई छोकिरी जीअं ई वॾी थिए 7-8-9 साल जी थी भाई हुनखे ॿुधाए छॾियो। न ॿुधाए छॾियो, अवेयरनेस हुजणु खपे, पर हेतिरो बि कान ॿुधायो कि हुनजो मथो ई ख़राबु थी वञे। अच्छा समझ। प्रिकॉशन, हाँ ये बेटा अगर ऐसे होता है तो मुझे अच्छी बुधाए दो, ठीक है, आई विल गाइड यू, बट नो अभी इन डिटेल, अभी तो स्कूल में भी ये क्लास होता है। हाँ होता है, त उहो त हुजणु खपे, बट हू भी क्लास आहे 9 खां पोइ। हाँ 9 खां पोइ, हाँ 9 क्लास 9 खां पोइ सेक्सुअल हेल्थ, सेक्सुअल अवेयरनेस। हाँ पर हाणे तो क्लास 5-6 जो छोकिरियुनि खे पीरियड थी ख़बर पइजी थी त हुननि खे असांखे करिणो ई पवंदो, छा वास्ते रॉन्ग पीपल त सॼो वक़्तु घुमनि पिया न। हाँ हुननि खे त असांखे सुझाव करिणो ई पवंदो, भाई हिन सां सम्झी रहे। त भला ये इन्फेक्शन बि थी थिए कॾहिं कॾहिं इन महावारीअ सां, त उनखे कीअं रोके? रेगुलर वजाइनल वॉश, वल्वल वॉश विथ सम आइदर, आजकल तो कितना वजाइनल वॉश निकला है, किसी से भी उनको पर्सनल हाइजीन सिखाना पड़ेगा। पर्सनल हाइजीन सिखाना वो ज़रूर है। त पोइ उनजे लाइ त पोइ वरी किथे वञिणो पवंदो डॉक्टर्स वटि या आजकल तो सब टीवी में, घर में, मॉल में, सब जगह तो इट इज फ्रीली अवेलेबल। अच्छा ठीकु आहे दीदी, ॻाल्हियूं त घणेई करणियूं आहिनि, पर हिकिड़ो वेंदे वेंदे तव्हां इहो बि पुछंदमि कि तव्हां जीअं चयो तव्हां सिर्फ़ु गुरु नानक जे मेले में वेंदा आहियो, पोइ ॿिया एतिरा चेटीचंड जो मेलो लॻंदो आहे, घणी ॿिया बि नंढा नंढा प्रोग्राम्स थींदा आहिनि, पोइ तव्हां छो न ईंदा आहियो? कारण छा आहे हिन पुठियां? कारण कुझु कान्हे, को कारण कान्हे, बसि तव्हांखे टाइम कोन्हे, इहो चवां न, बिकॉज यू आर वेरी बिज़ी, यू हैव न तव्हांजे इर्द गिर्द घणी आहिनि लेडीज़ जेके तव्हांखे छॾनि कोन थी पियूं, बिकॉज हुननि खे तव्हांजी ज़रूरत आहे। ॿियो कुझु अहिड़ी ॻाल्हि तव्हां सिंधियत लाइ, सिंधी भाषा लाइ कुझु चवणु चाहियो था? सिंधी भाषा लाइ मां चवंदसि, अॼुकल्ह हर ॿार खे 2-2.5 साल जॾहिं थिए थो हुनखे अलफ अंब बे बल्ला ज़रूरु सेखारियो, बिल्कुलु, सो दैट वॾे थी असां वांगुरु बुरो हालत कान थिए। ऐं सिंधी में ॻाल्हाइणु शर्म कान्हे, सिंधी हुअणु शर्म कान्हे, सिंधी वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल वेज, एंड वी मस्ट नो सिंधी लैंग्वेज। ज़रूरी आहे, ॾाढी मुंहिंजी दिलि जी ॻाल्हि करे छॾियव। ऐं हिन चैनल लाइ कुझु चओ, मां एतिरो वॾो चैनल खोलियो आहे सिंधी भाषा। सब्सक्राइब, एवरीबडी सब्सक्राइब टू अस्सी सिंधी नंबर 1। मां सुठो कमु करे रही आहियां न, तमामु। त पोइ ॿिए दफ़े वरी तव्हां सां मां गॾिजंदमि ऐं कोशिशि कंदासीं कि अञा ॿियो बि कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं करे असीं पंहिंजे भेनरुनि खे सुझाव कयूं, उन्हनि जे मथां बि का ख़ासा रोशनी विझाईंदासीं। ठीकु आहे, पक तव्हां ईंदा, टाइम ॾींदा, त वेंदे वेंदे वक़्त खे सलाम आहे। जय झूलेलाल। जय झूलेलाल। सिंधी सेणो सेणो सियाणो सभगोआ, सिंधी सेणो सेणो सियाणो सभगोआ, सिंधी बोली आहे असांजी, सिंधी बोली आहे असांजी, आहे भाग भरी आहे सभागी।